अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। सॼो ॾींहुं ॾाढो आबादगारनि जा मैसेज वग़ैरह आया, कुझु खे रिप्लाई ॾेई सघियासीं, कुझु खे रिप्लाई कोन ॾेई सघियासीं। कराची वियासीं सुबुह सां, ऐं हींअर वापसी रवानगी आहे टंडो जाम। ॾिसूं था कहिड़ा आबादगार अचनि था। अगरि तव्हांजा लाइव अचो था त तव्हांजो को सुवाल हुजे असां खां ज़रूरु पुछा कजो। फिदा हुसैन लाइव आया आहिनि। व्हाट्सएप ते बि ॾाढा मैसेज पिया अचनि। कोशिशि कंदा आहियूं सिंधु दरिया में भी पानी की सिचुएशन ॾेखारीनि था तव्हांखे। असल छा जो सफ़र में आहियूं त इन जे करे पहिरियां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ई बैनर तव्हां बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब जा ॾिसो। सिंधु दरिया बिल्कुलु ख़ुश्क लॻो पियो आहे। हैदराबाद जामचोर वारे पासे थोड़ी कोशिशि कंदासीं तव्हांखे मंज़र ॾेखारियूं, पर हाणे गाॾियूं ऐं ट्रकूं जेकॾहिं अची वेंदियूं त पोइ ॾाढो ॾुखियो थी वेंदो। काफ़ी दोस्त लाइव आया आहिनि, असांखे ॾिसनि पिया था। महिरबानी करे तव्हां ॿुधायो असांजो आवाज़ु तव्हां ताईं अचे पियो या न पियो अचे। सिंधु दरिया जी पुल ते आहियूं ऐं असां कोशिशि कयूं था तव्हांखे जेको आहे मंज़र ॾेखारियूं। बिल्कुलु दूर खां परे खां तव्हांखे सिंधु दरिया ज़ूम करे थोरो ॾेखारियूं था। बिल्कुलु ख़ुश्क लॻो पियो आहे। पाणी आयो आहे, सखर बैराज मां जेके कैनाल निकिरनि था उन्हनि में पाणी अची वियो आहे। ऐं उन्हनि मां अपडेट बि रखंदा आहियूं पाणी जी। असां आबादगारनि खे जेको आहे आगाही ॾींदा रहंदा आहियूं। पर ॾिसण में ईअं ईंदो आहे जहिड़ो आबादगार सिर्फ़ु सिर्फ़ु सब्सिडी जी का इंफॉर्मेशन या सब्सिडी जी का मालूमात ॻोल्हींदा रहंदा आहिनि। उहा बि ॾींदा आहियूं आबादगारनि खे। सूरत हाल अहिड़ी आहे जो एग्रीकल्चर में जेके क्राइसिस या एग्रीकल्चर में जेकी शयूं अची वियूं आहिनि उन हिसाब सां आबादगार पंहिंजी जाइ ते सही आहे। पर सब्सिडी जेके आहिनि इहे असांजा मसइला हल कोन, मसइले जा हल न आहिनि। इहे ॾाढा हिकिड़ा असांजे लाइ माना नासूर आहिनि। असांखे जेकॾहिं हिननि जी आदत पइजी वेंदी आहे, हिननि जे जेकॾहिं असां मिसाल आसिरे ते हूंदासीं त असांखां महिनत छॾाइजी वेंदी। काफ़ी आबादगार लिखंदा आहिनि त हिकिड़ा जेके इन्हनि शयुनि खां बाग़ी आहिनि, महिनती आबादगार आहिनि, चवंदा आहिनि त आबादगार बेनज़ीर हारी कार्ड जे पोयां ऐं औरतूं जेके आहिनि वरी इनकम सपोर्ट जे पोयां, या कंहिं हद ताईं ॻाल्हि सही बि आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल में सिंधु दरिया जो हीअ तव्हां ॾिसो, हाणे बिल्कुलु पेट जे अंदरि विच में थोरो पाणी आहे, हले पियो। सिंधु दरिया जी मौज मस्ती ईअं सम्झो त काफ़ी अरसे खां जहिड़ो ख़तमु थी वई आहे। मथां खां पाणी जी जेका डिस्ट्रीब्यूशन जा कोई इशूज़ आहिनि या मथां खां के मसइला आहिनि, इहे मसइला जेको आहे पाणी चवंदा आहिनि ज़िंदगी आहे न। पाणी जे करे हर शइ, असांजा जानवर, असांजा ॿूटा, असांजा जेको आहे इंसान, असां हिन सिंधु दरिया जे पाणी सां। मतिलबु दोस्तो ॾाढी गर्मी हुई, हींअर मौसम काटन जी पुखी जो थी वियो आहे। सो कुझु आबादगारनि काटन लॻाई आहे। जर्मिनेशन असांखे ॾेखारियो ॾाढी बहितरीनु आहे। पर एक्चुअली छा आहे जो आबादगारनि जूं वीडियोज़ पेज ते इन करे नथा रखूं जो हिकु पिक्सल सुठा न हूंदा आहिनि, पोइ असांजे पेज जी जेका आहे रीच उहा ख़तमु थींदी आहे। असांखे लाइव काफ़ी दोस्त ॾिसनि पिया ऐं कमेंट अञा ताईं कोन आया आहिनि दोस्तनि जा। तव्हांजा कमेंट ईंदा त तव्हां सां गुफ़्तगू कंदासीं। थकावट बि आहे ॾाढी। असां चयोसीं हाणे जेकॾहिं ड्राइवर निंड करे या असां निंड कयूं त उन खां बहितर आहे लाइव अचूं, दोस्तनि सां गुफ़्तगू कयूं। अस्सलाम वालेकुम जियो प्यारा, जियो साईं। वण जी पोखाई शुरू थी वई आहे हींअर। असां शाखनि जी वाराबंदी शुरू थी वई आहे। फ़क़ीर ग़ुलाम साईं संजराणी साहिबु बिल्कुलु। हे वण असांजा हिकिड़ा अहिड़ो फ़सुलु आहिनि जिन खे पाणी जेको आहे तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। मां पहिरियां बि ॻाल्हि कई त वण जेको आहे ज़िंदगी आहे न।
सो अस्सलाम वालेकुम। अदा कहिड़ा हाल आहिनि? अब्दुल रहीम नारे जो। रहीम साहब वॾी महिरबानी तव्हांजी, थैंक यू। अल्लाह पाक जा एहसान आहिनि। अबद कर दोस्तों हिकिड़ी गुज़ारिश तव्हांखे कंदासीं, वणनि जे हवाले सां जेकॾहिं तव्हां ॿिज वठो त इन्हनि शयुनि जो ख़्यालु कजो त जेके बि जिन्सूं तव्हां वठो था उहे तव्हांजे आस पास, तव्हांजे इलाइक़े, तव्हांजे जेको आहे या पंहिंजी सिंध जी सरज़मीन ते उन्हनि जा ट्रायल, उन्हनि जी पोखी या उन्हनि जो जेको आहे परफॉर्मेंस तव्हां ॾिठी हुजे। जेकॾहिं तव्हां असांजी महिनत असांजे पेज ते ॾिठी आहे, ख़ासि तौर ते कणिक जे हवाले सां या मस्टर्ड जे हवाले सां, अलहमदिल्ला मुंहिंजो अंदाज़ो आहे, राति मां काउंट कयां पियो त 120 खां मथे जेको आहे वीडियोज़ मां हींअर वीट क्राफ्ट ते ठाहियूं आहिनि ऐं वीट जे मुख़्तलिफ़ जिन्सनि ते, वीट जे मुख़्तलिफ़ मरहलनि ते, स्टेजिस ते इहे मां माना वीडियोज़ ठाहियूं आहिनि। पोइ कुझु वीडियोज़ में आबादकार इख़्तिलाफ़ रखनि था या ॿिया दोस्त इख़्तिलाफ़ रहनि था, पर असां पंहिंजी राय ज़रूरु आबादकारनि जे साम्हूं रखी आहे। हींअर हिकिड़ो कमेंट आयो मूंखे त तव्हां जेको आहे कट मेथड जे हवाले सां जेको काटन जो ॿिज रखियो आहे उहो तव्हां ॿुधायो पिया त इहो ग़लति आहे। सो उन में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि आहे त इहो हिकिड़ो असांजो अहिड़ो तरीक़ो आहे कट मेथड जे करे, उन में असांखे मॉइस्चर जे परसेंटेज जी ख़बर पवंदी आहे। अंदरि जेको एम्ब्रियो आहे उहो कट करे असां जेको ॾिसंदा आहियूं त एम्ब्रियो साबित आहे या न आहे, उनखे फंगस लॻल आहे या न आहे, उहो मतिलबु खाधल टुटल त कोन्हे कोन। त इहे सभु शयूं हूंदियूं आहिनि। मतिलबु असां जेको आहे सीड कोट खे कट कंदा आहियूं त असांखे ख़बर पवंदो आहे त असांजो बिल्कुलु सीड कोट नरम न आहे, उनमें मॉइस्चर न आहे, उहो ख़राबु न आहे। सीड कोट जो आवाज़ ते न थींदो आहे त उन हिसाब सां असांखे इन शइ जी ख़बर पवंदी आहे त असांजो सीड अलहमदिल्ला सेफ़ आहे। बाक़ी जेका जर्मिनेशन फाइनल असां कंदा आहियूं उहा लाज़मी ॻाल्हि आहे, जर्मिनेटर में चेक थींदी आहे। असां जेको आहे सेंट में, मतिलबु पेट्री डिशेस में या ॻूण में या जेके ॿिया तरीक़ेकार आहिनि उन्हनि सां असां चेक कंदा आहियूं। जर्मिनेशन चेक करणु लाज़मी हूंदो आहे। सो इहे ॻाल्हियूं आहिनि। सिज जो अक्स अचे थो, इन करे असांजो तव्हांखे चहिरो न ॾिसण में ईंदो हूंदो। सो फ़क़ीर ग़ुलाम हैदर संजराणी, तव्हांजी वॾी महिरबानी, तमामु घणी सपोर्ट कंदा आहियो। अब्दुल रहीम नारे जो साईं, तव्हांजी बि महिरबानी। सो नियाज़ हुसैन फ़क़िरियो, पता हमारे काजी अहमद के आसपास एरिया में गर्म बहुत ज़्यादा होती है। हमारे पास कपास का फसल बहुत देर से तैयार होता है। कोई ऐसा बीज बताओ जो गर्मी को बहुत बर्दाश्त करे, जल्दी तैयार हो जाए। साइण ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे त जेके ट्रिपल जीन आहिनि असांजो, उहो सम्झो ट्रिपल जीन असांजा 100 ॾींहंनि खां वधीक वठंदा आहिनि पहिरीं पिकिंग ॾियण में, माना 100 ॾींहंनि खां वधीक घटि में घटि था ॿुधायूं। इहे 120 ॾींहं बि थी सघनि था, 115 ॾींहं बि थी सघनि था। असां आबादकारनि जो ज़हन ठाहियूं पिया त कोशिशि करे जेको आहे तव्हां अर्ली पोखी कंदो त मौसमियात जी तब्दीली जे करे जेका गर्मी आहे उन जे इफेक्ट खां बची सघंदो। इहा ॻाल्हि लाज़मी हिकिड़ो दफ़ो मां ॿीहर रिपीट कंदुसि, जेकॾहिं आबादकार अर्ली सोइंग कंदा त मौसमियात जी तब्दीली जे करे गर्मी जे इफेक्ट खां तव्हां बची सघो था। पर जेकॾहिं तव्हां पोखी लेट कंदो, मिसाल मार्च अप्रैल खां बि लेट कंदो, त पोइ हिकिड़ो त असांखे मानसून जे बारिशनि में माना नुक़सानु थींदो, हिकिड़ो असांजो जेको आहे गर्मीपत जे करे माना शेडिंग थींदी, गुल माना ख़राबु थींदा या ॿूटो सही सर्वाइव कोन करे सघंदो। इन्हनि शयुनि जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। नियाज़ इन साथ तव्हां कोशिशि कजो, राब्तो कजो, इनशा ताला तव्हांखे तफ़सील सां इहे ॻाल्हियूं असां सम्झाईंदासीं। तो ॾाढो हिकिड़ो सेंसिटिव मसइलो आहे न हीउ काटन जो ॿिज, काटन जी पोखी या काटन जे हवाले सां जेके क्राइसिस आहिनि, आबादकार ॾाढो स्केयर्ड आहिनि, ॾाढा ड्रिनल आहिनि। पर हाणे ॾिसो, हर माण्हू जेकॾहिं माना काटन न लॻाईंदो, जेके चंद माण्हू लॻाईंदा, डेफिनेटली अगरि काटन जी असांजी पोखी घटि हूंदी त उन हिसाब सां रेट वधंदा। पर तव्हां कोशिशि कयो, जेका तव्हांजी ख़ाली बनी आहे उन में काटन लॻाइण जी कोशिशि तव्हां ज़रूरु कयो। सो जस्ट ईअं आयासीं तव्हां सां हाल वाल कचहरी करणु, सॼो ॾींहुं मतिलबु ॾाढो सफ़र में थकावट हुई। हैदराबाद ख़ैर सां पुॼी विया आहियूं। इनशा ताला इन लाइव ते जेके दोस्तनि जा सवाल ईंदा उहो मोहम्मद यूसुफ मंगरियो। यूसुफ साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, पर तव्हां खां शिकायत आहे, तव्हां प्रोग्राम में 2K7 वारे प्रोग्राम में कोन आहियो। मूंखे इन ॻाल्हि जो ॾुख बि आहे ऐं तव्हां खां शिकायत बि आहे। इहो तव्हां ते जुर्मानो थींदो। महिरबानी तव्हांजी, थैंक यू। सो अलाह पाक ख़ैरु कंदो।
कोशिशि कजो हिन वीडियो खे जेको आहे जेके पाण चंद ॻाल्हियूं कयूं आहिनि शेयर कंदो हिन वीडियो खे त आबादगारनि जी रहनुमाई थींदी। असां हिकिड़ो प्रोग्राम कंसल्टेंसी वारो जेको शुरू कयो आहे आबादगारनि जी ऑनलाइन इंशाअल्लाह ताला रहनुमाई कंदासीं। काफ़ी आबादगार असां सां ॻंढियल आहिनि ऐं मां ॿिजनि जी तफ़सील बि तव्हां सां रखंदासीं हिते, ठीकु आहे। ऐं अलहमदिल्ला जेकॾहिं असांजी तव्हां महिनत ॾिठी हूंदी न, असांजो जेको माना टेक्निकल शयूं असांजो ॿुधाइण या असां मतिलबु जेके पंहिंजा फील्ड विज़िट कयूं था, मुख़्तलिफ़ जिन्सनि ते ॻाल्हायूं था, इंशाअल्लाह ताला तव्हांखे ॿिजनि जे हवाले सां का बि शिकायत न ईंदी, ठीकु आहे। बाक़ी इहो आहे जो कारोबार बिज़नेस हर माण्हू करे थो, असां ईअं नथा चऊं था बि ज़मज़म जा धोतल आहियूं, पर कोशिशि करे यार बचो, कोशिशि करे हर शइ जी तसली कयो। ॾाढो असां तव्हांखे अवेयरनेस जी शयूं ॾिसंदा आहियूं, नौजवान ख़ासि तौर ते असां सां कनेक्टेड थियनि। नौजवाननि जी हीअ ज़रात आहे हींअर AI जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, इन्हनि शयुनि खे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। सो तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ज़रात ते महिनत न कंदो। हिकिड़ी वीडियो मां शेयर कई त ॾाढो हिकिड़ो माना आबादगार हिकिड़ो चए पियो त सुबुह सां वञो पंहिंजी बनी ते, शाम सां वञो पंहिंजी बनी ते, तव्हांजी बनी खे तव्हांजे पेरनि जी मिटी जी ज़रूरत आहे, मतिलबु महिनत जी ज़रूरत आहे। जेकॾहिं इहा महिनत असां न कंदासीं त डेफिनेटली हिन मतिलबु सूरत हाल में असांजो जेको आहे फसल खणणु ॾाढो ॾुखियो आहे। सो मोहम्मद यूसुफ मंगरियो साहिबु, तव्हां मुंहिंजा मोहतरम दोस्त बि आहे, क्लास फेलो आहे, महिरबानी। ऐं तव्हांखे जेको आहे पीर साहिब जेका कामयाबु प्रोग्राम जी बि मुबारक हुजे। मूंखे हाल वाल मां तस्वीरूं ऐं तव्हांजो ॾिठो हुयूं, तव्हांजो मुर्शिद आहे, अलाह पाक साईं खे बि ख़ुशि रखे, तव्हां बि ख़ुशि हुजो। रईस कामरान अली सर लिस्ट में नालो आयो आहे, हारी कार्ड जो बैंक में न आयो आहे। कामरान साईं यार थी वियो आहे त ॾिसो ॾाढो हिकिड़ो मसइलो आहे न, गवर्नमेंट जे तरफ़ां का बि मतिलबु असांखे इंफॉर्मेशन न आहे, का वज़ाहत न आहे, का मतिलबु इंफॉर्मेशन ॿुधाइनि नथा त हारी कार्ड आयो आहे त पैसा छो कोन आया आहिनि, मैसेज आयो आहे त पैसा छो कोन आया आहिनि, DAP जा पैसा मिलिया आहिनि त यूरिया जा पैसा छो कोन मिलिया आहिनि, HBL कनेक्ट वारा मतिलबु अकाउंट छो बंदि कया विया आहिनि, HBL कनेक्ट जो अकाउंट खोलायो आहे त पैसा छो कोन था अचनि, ठीकु आहे। सिंध बैंक जो मैसेज आयो आहे, हारी कार्ड जी लिस्ट में बि नालो आहे, हारी कार्ड छो कोन आयो आहे। इहो सिलसिलो ईअं पियो हलंदो, माना हिकिड़ा आबादगार पिया ख़ुशि थींदा, हारी कार्ड बि खणंदा, उहे DAP जी पेमेंट बि खणंदा, यूरिया जी पेमेंट बि खणंदा, ठीकु आहे, ॿियूं सब्सिडी बि उन्हनि खे मिलंदा, हिकिड़ा आबादगार पिया रड़ंदा। जेसीं ताईं गवर्नमेंट जे तरफ़ां वज़ाहत न ईंदी तेसि ताईं का बि ख़बर कोन्हे को। सर SMS आयो आहे, पैसा न आहिनि आया, बिल्कुलु सर इहो हज़ारनि आबादगारनि सां जेको आहे मसइलो आहे। नूर खान मरी साहिबु, माशाअल्लाह डॉक्टर साहिबु, साईं सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं हिन वीडियो खे शेयर कयो, थोरी छकी जेका इंफॉर्मेशन आहे, मौज़ू कोन हुयो न को का ईअं बसि जस्ट वेठासीं त असां चयोसीं लाइव अची था वञूं, थोरो थकावट खे दूरि कयूं, सिंध जे आबादगारनि सां ॻाल्हायूं, सिंध जे आबादगारनि जा दर्द ॾिसूं, पुछूं। बाक़ी अच्छा हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सोलर सब्सिडी जे बारे में ॿुधायूं था त हीउ जेको प्रोग्राम आहे इहो एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट सां हिन जो को वास्तो कोन्हे को, ठीकु आहे। अॼु मां कंफर्म कयो आहे, असांजो दोस्त आहे डिप्टी डायरेक्टर, उनखे मां रिक्वेस्ट कई त सर तव्हांजी छा इन्वॉल्वमेंट आहे, त उन्हनि असांखे ॿुधायो त असांजो को इन्वॉल्वमेंट कोन्हे, असांजो मतिलबु अमल त कॾहिं हिन में कोन्हे को। सो आबादगार तव्हां हुनखे इंफॉर्मेशन तव्हांखे ॿुधाईंदा, पर मतिलबु एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जो हिन सां को वास्तो कोन्हे को। सो परवेज़ हुसैन, अस्सलाम वालेकुम परवेज़ साईं, वॾी महिरबानी। वालेकुम अस्सलाम। मीर अमीर बलोच, ॿियो किस्त नाहे मिलियो। मीर साहिबु हाणे सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश कयूं था त आबादगारनि जी ॿी किस्त ॾियनि, पर आहिनि वॾा उस्ताद माण्हू, हिकिड़नि खे हिकिड़ी किस्त ॾिनी अथनि त ॿी कोन ॾिनी अथनि, हिकिड़नि खे ॿई किस्तूं कोन ॾिनी अथनि। अलाह उन्हनि खे हिदायत करे। ऐं मुरादरी शाह खे गुज़ारिश आहे तव्हां हीअ वीडियो शेयर कंदो, तव्हांजो जेको आहे आवाज़ु किथे न किथे पुॼंदो। सो अलाह कंदो तव्हांखे ॿी किस्त में मिलंदी। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। आबाद जो, ख़ुशि हुजो, सिंध जे लाइ जियो, सिंध सां मुहबत कयो, सिंध जी ज़रात खे सम्झो, सिंध जे मसाइल खे सम्झो। हारी कार्ड, यूरिया जा पैसा, DAP जा पैसा मसइला न आहिनि, असांजा मसइला मौसमियात जी तब्दीली आहे। हींअर जेकॾहिं तव्हां अॼु 15 फरवरी आहे त तव्हां ॾिसो 15 फरवरी ते टेम्परेचर केॾो हाई थी वियो आहे जो असांजे कणकूं नुक़सानु पियो थो खाइनि, ठीकु आहे। हिकु त असां वटि जेको आहे जेके बि हाई यील्डिंग वेराइटीज़ आहिनि उहे सभु लॉन्ग ड्यूरेशन आहे, उन्हनि जो दौरान इहो 140 ॾींहंनि खां मथे आहे। सो इन्हनि शयुनि खे सोचण जी ज़रूरत आहे।
भाई HBL का मैसेज आ रहा है 3 मन से पैसे नहीं आ रहे। रफ़ीक इंजन साईं बिल्कुलु इहो हज़ारनि आबादगारनि जो मसइलो आहे, पर इहो मसइलो हल नथा कनि, गवर्नमेंट वारा ॿुधाइनि नथा छो नथो थिए न। सो अल्लाह इन्हनि खे हिदायत ॾिया था। हमने SMS किया है, उसका जवाब दो। अरफान हुसैन सेतो साईं तव्हां किथे मैसेज कयो आहे? तव्हां जेके इहो मैसेज कॉपी पेस्ट करे हिते रखो त इंशाअल्लाह ताला जवाब तव्हांखे हींअर जो हींअर ॾेई था वठूं। सफ़र में हुयासीं, तव्हांजा मैसेज आयल हुया, इन जे करे मथां थी सघे जवाबु न ॾेई सघियासीं। कोशिशि कंदा आहियूं आबादगारनि खे देरि सवेर जवाबु ज़रूरु ॾींदा आहियूं, इहा असांजी फितरत आहे। सो इंशाअल्लाह ताला तव्हांजो मैसेज इरफान हुसैन सेतो साहिबु ईंदो त असां तव्हांखे जवाबु ॾींदासीं। वीडियो खे शेयर कंदो त आबादगारनि वटि असांजी थोरी तकी इंफॉर्मेशन वेंदी। वरी इंशाअल्लाह ताला नेक्स्ट टाइम तव्हां सां कंहिं लाइव सां गॾु ईंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। इंटरनेट जो बि इशू आहे, सो इन करे थी सघे आबादगार जा मैसेज न पिया अचनि, लाइव ते अचनि पिया आबादगार, पर तव्हांजा जेके कमेंट्स आहिनि उहे ज़ाहिर न पिया थियनि। सो दोस्तो ख़ुदा हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखिजो।